नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में जश्न आज़ादी के मौके ते खिपरो के नौजवान पारां खिपरो खां अछड़े थर ताईं पाकिस्तान सां इज़हार मोहब्बत के लाइ कारनि जी रैली कढी वई है। रैली की अॻुवाणी खिपरो के समाजी अॻुवाण तनवीर सिंह सोढे कई। इन मौके ते नौजवान पारां पाकिस्तान के झंडे के सलामी ॾिनी वई। नौजवान पारां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं सभु पाकिस्तानी आहियूं। असांखे पाकिस्तान वॾी कुर्बानियुनि खां पोइ हासिल थियो है। पाकिस्तान के हासिल करण जे लाइ असांजे वॾड़नि वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पाकिस्तान में असीं सभु भाइर आहियूं। खिपरो खां अछड़े थर ताईं रैली कढण जो मकसद है त अछड़े थर जी सूह खे उजागर करणु आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।